रहमान रहीम सूरह जुमुआ रुकू नंबर 1। जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जी पाकाई बयानु कंदो आहे, जो बादशाह तमामु पाक ज़ात ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह उहो आहे जंहिं अणपढ़ियलनि में उन्हनि जी क़ौम मां हिकु पैगम्बर पैदा कयो, जो वटनि संदसि आयतूं पढ़ंदो आहे ऐं खेनि पाक कंदो आहे ऐं खेनि किताब ऐं दानाई सेखारींदो आहे। ऐं बेशक इहे हिन खां अॻु पधरी गुमराहीअ में हुआ ऐं उन्हनि मां ॿियनि लाइ जे अञा उन्हनि मुस्लमाननि सां न मिलिया आहिनि, ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। इहो अल्लाह जो फज़्ल आहे, उन्हनि खे ॾींदो आहे जंहिंखे वणंदो अथसि, ऐं अल्लाह वॾे फज़्ल वारो आहे। जिन माण्हुनि खे तौरेत खणायो वियो पोइ उहो न खयाऊं, तंहिंजो मिसाल उन ई गॾह जे मिसाल वांगुरु आहे जो घणा किताब खणे। जिन अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो थे भायो, तंहिं क़ौम जो मिसाल बुछड़ो आहे, ऐं अल्लाह ज़ालिम माण्हुनि खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। ऐं पैगम्बर चयो त ए यहूदियो, जेकॾहिं भाईंदा आहियो त ॿियनि सभिनी माण्हुनि खां सवाइ रुॻो अवीं अल्लाह जा दोस्त आहियो, त जेकॾहिं उन ई ॻाल्हि में सचा आहियो त मौत घुरो। ऐं जेकी संदनि हथनि अॻे मोकिलियो आहे, तंहिंजे करे उहो कॾहिं न घुरंदा, ऐं अल्लाह ज़ालिमनि खे ॼाणंदड़ आहे। ऐं पैगम्बर चयो त बेशक उहो मौत जंहिंखां भॼंदा आहियो सो त ज़रूरु अव्हां खे पहुचण वारो आहे। वरी अव्हीं ॻुझ ऐं ज़ाहिर जे ॼाणंदड़ ॾांहुं मोटाया वेंदव, पोइ जेकी अव्हीं दुनिया में कंदा हुयो तंहिंजी अव्हां खे सुध ॾींदो।